नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ HD जे ॾिनल सॾु सिंध तो में साह असांजो तइलीम सां ऐं चाह असांजे उनवान हेठि जसकम जसाफ घोटकी तरफ़ां 5 डिसंबर सिंधी सक़ाफ़ती ॾियारे जी आजियां तौर सरकारी बाग़ घोटकी में जसाफ अॻवान रशीद सिंधी कामरेड अकरम थईम जी मेज़बानी हेठि सक़ाफ़ती मच कचहरी मुनक़द कई वई है, जंहिंमें सिंध जे नाले वारे क़ौमी रागी फ़क़ीर दिलदार ओठो लाल बख्श सारंग क़ौमी कलाम ॻाए वेठल माण्हू खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते सक़ाफ़ती मच कचहरी में सिंध जे बरख अदीब अयाज़ लतीफ़ दायो SUP अॻवान लाल बख्श घोटो महबूब घोटो ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवान वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त जसकम तरफ़ां ही मच कचहरी कोठाई वई है, जंहिंजो मक़सद आहे त असीं 5 डिसंबर सिंधी सक़ाफ़ती ॾियारो क़ौमी ईद जे सिलसिले में माण्हुनि में क़ौमी जागृता मुहिम पैदा करे सघूं। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।